रेडियो पाकिस्तान खैरपुर जे स्टूडियोज़ में पहिरियों भेरो 1987 में सरमद सिंधीअ जो आवाज़ गूंजियो। अॼु हू असां वटि न आहे, पर हुन जो आवाज़ सॼी सिंध में गूंजी रहियो आहे। जॾहिं पहिरियों दफ़ो रेडियो खैरपुर तां ही आवाज़ गूंजियो हो त झर झंग में हुन जो आवाज़ मक़बूल थी वियो। अॼु बि हुई सुरीलो आवाज़ अवां ऐं असां गॾिजी ॿुधूं था हिननि स्टूडियोज़ में रिकॉर्ड कयल हिकिड़ो नग़मो अवां खे सरमद सिंधी जंहिंखे असां सिंध जे ॿी जिले जे नाले सां सुञाणूं था पिया। मौसीक़ी दुनिया में हुनजी हिकिड़ी पंहिंजी इनफ़रादियत हुई ऐं हुन पंहिंजो हिकिड़ो नालो पैदा कयो। आमतौर ते असां वटि राग में हिकिड़ियूं रवायतूं रहियूं आहिनि, पर उन रवायतुनि खां हटी करे सरमद पंहिंजे हिकिड़े नए अंदाज़ सां ॻायो ऐं ख़ासि तौर तां सिंध में जेका क़ौमी जागरता जी लहर उभरी उनखे अॻिते वधाइण में सरमद सिंधी जो वॾो किरदारु हो ऐं उहे तख़लीक़ूं जिन क़ौमी सुजाॻीअ में अहम किरदारु अदा कयो उन किताबनि जे ज़रिए एतिरो असरअंदाज़ न थी सघियूं जेतिरो सरमद जे आवाज़ जे रस्ते में सिंध जे ॻोठ ॻोठ झर झंग में गूंजियूं ऐं माण्हुनि में हिकिड़ी सुजाॻी ऐं जागरता जी लहर पैदा कई। इहो मां सम्झां थो एॾो वॾो कंट्रीब्यूशन आहे जेको सरमद सिंधी जे हिसे में आयो ऐं इन खां अॻु में अहिड़ो को मिसाल कोन थो मिले। सरमद सिंधी सिंधी राग जो हिकु जरकंदड़ नालो आहे। मुंहिंजा उन सां नाता जेतोणीक हिकु दोस्त वारा बि रहिया आहिनि, पर मां हुनखे घणो जंहिं हवाले सां सुञाणा थो उहो आहे हुनजो राग, हुन जूं फ़नकाराना सलाहियतूं। ॾिठो वञे त 13 साल गुज़री विया आहिनि, सरमद असां खां विछड़ी वियो आहे, पर उन जे बावजूदि अॼु बि सिंधी माण्हुनि जे दिलनि में सरमद मौजूदु आहे। इहा का मामूली ॻाल्हि कोन्हे का त एॾे वॾे वक़्तु गुज़रण खां पोइ बि हिकु फ़नकार माण्हुनि जे दिलनि में ईअं ई ज़िंदा हुजे जीअं हू पंहिंजे जीअरे हुयो, जीअं अॼु खां 13-14 साल अॻु में हुयो। सरमद सिंधी जेको आहे उन सिंध जी सॼी जा सॼी कॉम्पर सियासत खे हिकिड़ो इंतहाई नओं तारीफ़ ॾिनो। बेसिकली त हू हिकिड़ो क़ौमी रागी हो ऐं क़ौमी रागी जी हैसियत में अल्लाह ताला हुनखे गले जी जेका एॾी ख़ासि अल्लाह जी महिरबानी हुई सरमद ते जो हुनजो गलो जेको हो ऐं जॾहिं हू ॻाईंदो हो त आउं सम्झां थो त जेको सफ़ा कटो हिकिड़ो काफ़र क़िस्म जो माण्हू हुजे उहो बि उन जे रिधम ते जेको आहे उहो झूमणु शुरू करे छॾींदो। सो इन क़िस्म जो उन में अल्लाह ताला सलाहियत पैदा कई। इंतिहाई सादो सूदो हो, सिंध सां मोहबत कंदड़ हो। जीअं सिंध जे ज़माने में जॾहिं सॼी जीअं सिंध गॾियल हुई ऐं सॼी सिंध जा नौजवान गॾिजी करे उहो जीअं सिंधी सियासत कंदा हुआ त उन वक़्तु हू ॾाढो सॼो जो सॼो जीअं सिंध तहरीक सां हिकिड़ो चाह रखंदड़ ऐं हिकिड़ो जज़्बो रखंदड़ हो ऐं हुन सॼो जो सॼो जेको ॻायो उहो उन ई जज़्बे खे अॻियां रखी ॻायो ऐं ही कमाल हो उन ज़माने में त सॼी जा सॼी कैसेट हू क़ौमी गीतनि ते मुश्तमिल कढंदो हो ऐं बाज़ार में कैसेट लभंदी कोन हुई, फौरी जेका सा खपी वेंदी हुई। इन मां हुनजी मक़बूलियत जो, उन मां हुनजे समूरी कारकर्दगी जो अंदाज़ो लॻाए सघो था पिया। बाक़ी हू पंहिंजे ज़ाती किर्त में इंतिहाई मोहबत कंदड़ मिलनसार माण्हू हो, ॾाढो ख़ुशि इख़लाक़ हो ऐं जेकॾहिं अल्लाह ताला हुनखे हयाती ॾे हा ऐं हिननि सिंधी चैनलनि जो जेको तूफ़ान आयो आहे इन दौर में सरमद सिंधी हुजे हा त आउं सम्झां थो त हू जीअं सॼी दुनिया में माइकल जैक्सन जो नालो ऐं
एल्विस प्रेस्ली जहिड़नि फ़नकारनि जा नाला आहिनि, अहिड़े तरीक़े सां सरमद सिंधी खे जिथे जिथे सिंधी रहे थो, अमेरिका में, कैनेडा में, दुबई में, हिंदुस्तान में, त उहे सिंधी सरमद सिंधी सां एतिरो चाह मोहबत रखंदा जहिड़ो कंहिं वॾे पॉपुलर सां थींदो आहे। सरमद उहो फ़नकार हो जंहिं कॾहिं बि बाज़ारी कलाम न ॻायो, कॾहिं बि फरमाइशी कलाम न ॻायो, ऐं हुन हमेशह मक़सदी कलाम ॻाया ऐं सिंध जे उन्हनि शाइरनि खे ॻायो जिन वटि को मैसेज आहे, को पैगाम आहे, जिन वटि सिंध जी सूंहं, सच ऐं जेको सुरहाण जो सबक़ु आहे, उन्हनि ई फ़नकारनि खे ॻाई। अजीब इतफ़ाक़ आहे त दिसंबर जो साल विछोड़े जो साल थी पे उभरियो आहे। दिसंबर में 27 दिसंबर 96 ते सरमद हलियो वियो, 28 दिसंबर 97 ते शेख हयात हलियो वियो, 27 दिसंबर जेको आहे 2007 शायदि भुलिया नथो त शहीद मोहतरमा बेनज़ीर जे जेको आहे शहादत जो साल आहे, त दिसंबर असांखे ॾाढा विछोड़ा ॾिना आहिनि। ऐं सरमद जे आवाज़ में जेको सोज़, जेको गुदाज़ हो, उन जो मिसाल नथो मिले। पहिरियों तारुफ़ मूंखे साईं मुख़्तार शाह ड्राइंग टीचर हो पिराले में, उन कयो। हालांकि पिरालो एतिरो परे न हो खैरपुर खां, पर वार्डन बि हूंदो हुउसि हॉस्टल जो, पोइ हुन ते हॉस्टल में बि दाख़िला वरिती, हॉस्टल में बि रहंदो हो। पोइ ज़िंदगी जो सफ़र हलंदो रहियो, पोइ कराची हलियो आयो, पोइ हुते नौकिरी, काफ़ी अरसे खां पोइ वरी मुलाक़ात थी। मूंखे ॾाढी पंहिंजो हुन मां उनसियत मिलंदी हुई, जीअं औलाद मां मिलंदी आहे। घणी मोहबत कंदो हो मूंसां, मुंहिंजो शफ़क़त वारो रवैयो हूंदो हो तमामु घणो। सरमद वरी ॿियो न थींदो, इहो वसूख सां थो चवां। कुदरत खेसि जेका ॾात ॾिनी ऐं उन खां पोइ उनखे जंहिं निभाव सां अॻिते वठी हलियो, इहो उनजो कमाल हो। कंहिं किताब ॾिनो हुउसि त उहो सिंध जो बीजल आहे। हा, बीजल आॾो त वक़्त जे बादशाह कंदो कपायो हो, पर सरमद जी सदाउन ऐं उन जे तहरीकुनि ऐं नज़रियाती गीतनि जे आॾो कई नौजवाननि पंहिंजा सिर जेके आहिनि से तिरी ते रखी छॾिया हुआ। इहो कंहिं गीतकार ऐं कंहिं कलाकार जी अमरता जी इंतिहा।